अस्सलामुअलैकुम दोस्तों, जानी जतोई केरु आहे ऐं हुन वक़्त में मुमताज़ मौलाई खे छो घटि वधि ॻाल्हायो। जानी जतोई आख़िर छो मुमताज़ मौलाई सां कारीहर नांग जियां वेर रखियो। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त जानी जतोई सिंध जे बहितरीनु शहर या खणी ईअं चऊं त शहीदनि जे शहर लाड़कणे शहर सां तालुक़ रखंदड़ आहे ऐं पेशे जे लिहाज़ खां हू हिकु वक़्त जो बहितरीनु अदाकार आहे जंहिं सिंधी ड्रामे पत्थर दुनिया में बि कमु कयो ऐं बाद में हिन पंहिंजो ड्रामो दर्दनि जो दरियाह आज़म मैंगल सां गॾिजी करे ठाहियो ऐं उन ड्रामे में हिन जो नालो वरियाम हो। हाणे ॻाल्हि कंदासीं त हिन मौलाई खे छो गारियूं ॾिनियूं। ॻाल्हि ईअं आहे त जीअं ई मौलाई फ़नकार थियो, सिंध जे झर झंग में हलियो ऐं हुन जानी पाण खे वेतर मशहूरु करण जे शौक़ ऐं चकर में हिन काफ़ी गीत मुमताज़ मौलाई खां ॻाराया, पर हिन मुमताज़ मौलाई खे फीस ॾियण खां साफ़ इनकार कयो ऐं मौलाई खे नभाइण जो हिसाबु रखियो ऐं मौलाई खे हिन मतिलबु घटि वधि ॻाल्हाइण लॻो ऐं पंहिंजे शाइरनि दोस्तनि जे विच में ऐं चइनि ॿियनि दोस्तनि जे विच में बि हिन मुमताज़ मौलाई खे घटि वधि ॻाल्हायो ऐं मुमताज़ मौलाई खे ख़बर पई त मुमताज़ मौलाई चयो त सफ़ा ई को अहसान फरामोश आहे जेको मूंखे पंहिंजे दोस्तनि जे विच में घटि वधि ॻाल्हाए रहियो आहे। जानी जतोई उन वक़्तु ॿियनि फ़नकारनि जे टीकुरनि ते हो। अलाह जे फज़लो करम सां मौलाई हिन वक़्तु उरूज ते आहे ऐं जानी जतोई ऐं ॿिया फ़नकार अञा बि उते ई आहिनि।